अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज। सभ खां पहिरियां हेडलाइन। मार्च में ईंदड़ 2 LNG कार्गो मुलतवी थियण जा इतला आहिनि। पीपल्स पार्टी जी नायब सदर सेंटर शेरी रहमान चयो त हुकूमत जी नाअहलीअ जे करे हेल गर्मियुनि में बि गैस बहरान जारी रहंदो। ही वाहिद हुकूमत आहे जंहिं जे करे वाहपेदारनि ऐं सनअतुनि खे गर्मियुनि में बि गैस जी लोड शेडिंग जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। शेरी रहमान जो चवणु आहे त सर्दियुनि खां पोइ गर्मियुनि में बि हाणे गैस खां सवाइ गुज़ारींदियूं। सिंध खे अॻुवाट 15% घटि गैस ॾिनी पई वञे। खोट पूरी करण लाइ सिंध खे हिसे जी गैस जी फराहमी घटाए पई वञे, जेका आइन जी भञगड़ी आहे। हुक्मराननि जो पैदा कयल बहरान मुल्क खे ऊंदाहिनि में वठी वेंदो। नाअहल हुकूमत खिलाफ़ ॿाहिरि अचण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे समूरा मनी लॉन्डर इतिहाद जोड़े रहिया आहिनि। करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि जो अहम तरीन मसइलो आहे। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पानामा, पेंडोरा ऐं हाणे स्विस अकाउंट्स जी कहाणी। पहिरीं नाणो चोरी करियो, पोइ मुल्क खां ॿाहिरि मोकिले छॾियो। इमरान ख़ान लगातार उन मसइले ते आवाज़ उथारे रहियो आहे। अमीर मुल्क ग़रीब मुल्कनि जो इस्तेसाल रोकीनि। दुनिया जो हिकु ॿियो मालियाती स्कैंडल स्विस सीक्रेट्स साम्हूं अची वियो। ऑर्गेनाइज्ड क्राइम एंड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट 100 अरब डॉलर्स खां वधीक बैंक अकाउंट्स जा तफ़सील जारी करे छॾिया। रिपोर्ट में बदउनवान सियासतदाननि ऐं आमिरनि जे स्विस बैंक अकाउंट्स जा तफ़सील शामिल आहिनि। ॾोहारियुनि ऐं जासूसनि जा नाला बि साम्हूं आया। 18 बैंक अकाउंटनि जा तफ़सील साम्हूं आंदा विया। अकाउंटनि में 100 अरब डॉलर्स खां वधीक पियल आहिनि। रॉबर्ट मोगाबी मुखालिफ़नि खे कुचलण लाइ हिकु बैंक 10 करोड़ डॉलर्स ॾिना। अॻूणे मिस्री सदर हुसैनी मुबारक ऐं अॻूणे मिस्री इंटेलिजेंस चीफ उमर सुलेमान, काज़ाकिस्तान जे सदर कासिम जोमारत जा अकाउंट बि साम्हूं अची विया। हुक्मराननि जे वञण जो वक़्तु अची चुको आहे। महांगाई सबबि अवाम बाकारे रहियो आहे। मुस्लिम लीग नून जे अॻवान ख्वाजा साद रफ़ीक पैरागॉन रेफरेंस जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत खे महांगाई जी का बि परवाह नाहे। नून लीग रेलवे निज़ाम खे बहितर बणायो, पर शेख रशीद रेलवे में तबाही मचाए छॾी। शेख रशीद सुधारे जो फ़ाइदो खणण बदिरां तबाही कई आहे। कराची में 3 ॾींहनि बंदि रहण बाद CNGs ॿीहर खुली वई। गैस प्रेशर घटि हुजण सबबि CNGs स्टेशन्स खे 3 ॾींहनि लाइ बंदि कयो वियो। CNGs स्टेशन्स खुलण बाद घरेलू वाहपेदारनि खे मिलंदड़ गैस जो प्रेशर घटिजी वियो। स्विस गैस अख़्तियारनि जो चवणु आहे त घरेलू वाहपेदारनि खे गैस फ़राहम करण संदनि पहिरीं अवलियत आहे। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 31 मरीज़ फौत। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 41,597 टेस्टूं कई वयूं। वधीक 1,360 नवनि केस जी तस्दीक। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 3.26 रिकॉर्ड। सॼे मुल्क में 1302 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। बावड़ो लॻ जवाबदार घर अंदर सुतल ज़ाल मुड़ुस खे छुरियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। यास्मीन सोलंगी ऐं ज़फर सोलंगी घर अंदर सुतल हुआ त जवाबदारनि मथनि छुरियुनि जा वार करे खेनि क़त्ल करे छॾियो। इतलाह ते बावड़ो पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कराए छॾिया।
लाड़कानी जी अदालत कूड़ो चेक ॾियण ते जाबदार खे 3 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। फैसले मूजिब जाबदार गाज़ी ख़ान जाकिरानी 3 साल जेल काटण सां गॾु 30,000 रुपया ॾंड बि अदा कंदो।